नाज़रीन, सॼी सिंध जी ख़ुदाबाद में भी पेट्रोल सस्तो थियण बावजूद आम वापे जी शयुनि जे अघनि ते कंट्रोल न थी सघियो, जंहिं करे ग़रीब तबिको ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ बि परेशान आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुबीन पंवर। ख़ुदाबाद में भी महांगाई जो जिन बोतल में ॿाहिरि निकिरी आयो। पेट्रोल 40 रुपया सस्तो थियण बावजूद आम वाइपे जी शयुनि खाद खुराक में घटिताई न अची सघी, जंहिं सबबु हारी मज़दूर तबिको सख़्तु परेशान जी आलम में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। जॾहिं त आम वाइपे जी शयुनि खंडु गिहु दालियूं चांवर ऐं ॿियनि सीधे जी वखरनि में लाथ न आई। जॾहिं त सब्जियूं आलू 90 रुपया, टमाटो 200 रुपया, वाङण 100 रुपया, बसर किलो 120 रुपया, कुकड़ किलो 520 रुपया, सूफ़ केला अंगूर ऐं ॿियनि फ्रूट जे अघनि में बि घटिताई न हुजण करे आम माण्हू फ्रूट ख़रीदण लाइ सख़्तु परेशान ऐं मानी जे हिकु वेले खाइण लाइ बि ॾियारीदार परेशान हाल हुजण जे मज़दूर ऐं रिक्शा ड्राइवर दुकानदारनि आवाज़ टीवी सां वीचार वञींदे चयो त पेट्रोल थोरो लथो आहे, खंडु अटो चांवर वही साॻियो रेट छिकियो ठहनि जा, भाॼियूं भुतियूं हर शइ महांगी आहे। ग़रीब असां माण्हू परेशान आहियूं, वेले जे लाइ परेशान आहियूं। हुकूमत खे चवणु सस्ताई करे असां ग़रीबनि जे लाइ कुझु सोचे। मिसकिन माण्हू मज़दूर आहियूं, बच्चनि जो गुज़र सफ़र आहे, असांखे कुझु सस्ताई करे। महांगाई आहे किथे के थो चए महांगाई सिर्फ़ु ग़रीब जे लाइ आहे, ग़रीब जे लाइ। बाक़ी वॾा माण्हू त वीको में अलाए छा वेठा घुमंदा अथनि, उन्हनि खे का टके जी परवाह न आहे। महांगाई हिते कयो वेठा आहिनि त उहा महांगाई आहे अञा, पर हिते न पेट्रोल जेको 40 रुपया लथो आहे, उन्हनि जे महांगाई जे ख़िलाफ़ में जे दुकानदार जेको बि सामान सिधो आहे उहो त अञा कुझु महांगो आहे। असांखे ई उते महांगो मिले थो मंडीअ मां, असां बि जेके 10-15 रुपया हिते बचनि था होटल में उहे ई वञनि था, बचे त कुझु बि कोन थो। बहरहाल जेका महांगाई आहे उहा त महांगाई हले थी, कमाइनि वेठा वॾनि वापारियुनि खे छा आहे, ग़रीब त हेठियों तबिको मरी वियो आहे। बाबा का बि सस्ताई कान्हे, ग़रीब माण्हू परेशान हूं ॾाढो। पेट्रोल जेको लहे थो 10 रुपया चाढ़नि था 40 रुपया, तमामु बेरोज़गारी आहे हिते, परेशान हूं। हर शइ महांगी थी मिले, छा कयूं। असांखे महांगी थी मिले त असां महांगी ॾींदासीं न साईं। हाणे असांखे बटालो मिले थो महांगो त उहो ई 80 रुपया था हलायूं त माण्हू पिटनि था। तेली ॾियो, मिर्च ॾियो, धाणा ॾियो, हे कयो, छा कयूं भला। सस्ताई कहिड़ी जी आहे, उहे ई खंडनि जा रेट साॻा आहिनि, अटे जा गिहनि जा उहे ई रेट। अञा त को बेड़ो हुकूमत कोन एक्शन खयो आहे जो सस्ताई जे असांजा त लाह निकिरी रिक्शो हलायूं, सॼो ॾींहुं 400 रुपया कमायूं, उन मां असांजो गुज़र सफ़र 300 मां कहिड़ो थींदो। रिक्शा ड्राइवर ऐं मज़दूरनि जा वीचार ॿुधाए। हिननि जो चवणु हो त वॾा वापारी पेट्रोल जी क़ीमत जे लाथ बाद बि शयुनि जा रेट घटि नथा कनि, जे करे हिते ग़रीब माण्हू पीड़िजे थो। हुकूमत सिंध ऐं ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ क़दम खणी अॻनि ते कंट्रोल कयो वञे। कैमरामैन सनाउल्लाह बचल पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ टीवी न्यूज़, ख़ुदाबाद।